प्यारा बारो, बाजी गुलबानो जी तरफा तवा सबनी के बलिकार। तवा बुधी रहा आयो दिलचस्प अखाणियों। अचो त अज जी अखाणी बुधूं ऐं लुत्फ अंदोज़ थियूं। पतरस ऐं यूहन्ना। रसूलन जा कम 4 बाब। इंसान जी ना पर खुदा जी गाल बुधण घुर्जे। ना ही सुठा माण्हू ना आहिनि। उन्हनि जे मुंह ते कावड़ हुई, उन जे मथे ते शिकन ऐं उन्हनि जे अखियुनि में हसद हो। अञा घणी देर असांखे ही ॾिसणो पवंदो। मां बि उहो ई चवां थो। असां उन्हनि खे यसू बाबति ॻाल्हाइण खां मना कयो हो। जेकॾहिं ईअं ई हलंदो रहियो त जल्दी सभु भरोसो करे वठंदा त खुदा यसू खे मोलनि मां जीरो कयो आहे। अचो त उन्हनि जे सरदार खे पकड़े वठूं। उहो बिल्कुलु फरीसियन वांगुरु हो। ईअं करणो आहे जीअं उन्हनि जो भरोसो आहे। पहिरीं उन्हनि यसू खे सलीब ॾिनी ऐं पोइ उन जे शाहिदनि खे माठ रहण जो चयो। हेकल जे सिपाही उन्हनि माण्हुनि जे विच मां छिके ॿार वठी आया। उन्हनि पतरस ऐं यूहन्ना खे गिरफ़्तार कयो। उन्हनि खे उतां खां वठी विया ऐं सॼी राति कैद खाने में रखियो। ॿिए ॾींहुं उन्हनि खां सवाल पुछिया विया। तव्हां खे तालीम ॾियण जो कंहिं चयो आहे? तव्हां मौजा कीअं कंदा आहियो जीअं हिक अधरंगी खे हलण जे क़ाबिल बणाइण? पतरस ॾेखारण न थे चाहियो त हुनखे डपु आहे। हुन दिलेरी सां चयो, असां हिक अधरंगी जी मदद कई आहे, तंहिं करे तव्हां असांखे ॾुआरी करे रहिया आहियो। मालिक यसू ते ईमान आणण सां मौजूदो थियो, जंहिंखे तव्हां सलीब ॾिनी हुई ऐं जंहिंखे ख़ुदा मोइलनि मां जेरो कयो आहे। रुगो यसू ई माण्हुनि खे बचाए सघे थो ऐं पूरी दुनिया में ॿियो को बि ई नथो करे सघे। जज पतरस जी हिम्मत ते हैरान थी विया ऐं पाण में ॻाल्हाइण लॻा त हुन सां छा करणु घुर्जे। असांखे हिननि सां छा करणु घुर्जे? असां इन हक़ीक़त खां बि नथा इनकार करे सघूं त हिकु अधरंगो माण्हू हलण जे क़ाबिल थी वियो आहे। हर कोई इहो ॾिसी सघे थो। पर असांखे ॿियनि खे रोकणो पवंदो त इहे इन बाबति न ॿुधनि। असां सिर्फ़ इन खे यसू बाबति ॻाल्हाइण खां मना कंदासूं। पतरस ऐं यूहन्ना खे वरी अंदरि आंदो वियो। तव्हांखे हाणे यसू जे बारे में तालीम ॾियण जी इजाज़त न आहे, सम्झी विया? असां उमेद रखूं था त तव्हां हिन हुकम खे मञींदा, न त। पर पतरस पंहिंजे ऐं यूहन्ना लाइ जवाबु ॾिनो। छा तव्हां वाकई इहो चाहियो था त असां ख़ुदा जो न पर तव्हांजो हुकुम मञूं? असां लाइ माठ रहण मुमकिन न आहे। असां यसू सां गॾु रही हुन जा केतिरा ई कम ॾिठा आहिनि ऐं असां ज़रूर ॿियनि खे हुन जे बारे में ॿुधाईंदासूं। उन्हनि खे हिकु भेरे वरी चयो वियो त इहे माठ रहनि ऐं पोइ उन्हनि खे वञण ॾिनो। असांखे इंसान जे बजाए खुदा जी ॻाल्हि ॿुधणु घुर्जे जीअं पतरस ऐं यूहन्ना ॿुधंदा हुआ। ठीकु आहे बारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। खुदा हाफ़िज़।